शाबाश अथई सुरीली शाबाश अथई तो पावलीअ छोरीअ खे इहो अकुल सेखारियो आहे पैसा ॾिसी असली बताल थी वई आहे पैसा ॾे या त पोइ मुंहिंजी धीउ वणई आहे हाणे नथी वणई मां तीली ॾियां अहिड़नि पैसनि खे जेका रिश्तनि जी चुनासई कढी छॾे अम्मा मासी छॾियो ॾियनि ॻाल्हियुनि खे वरी परे भॼी वेंदो मुंहिंजो अम्मा वाली वेचारो भोलड़ो आहे हूअ जो छोरी पई थी हीअं नचाएसि आङुरनि ते हे लटा वठी ॾे सैंडल वठी ॾे फलाणी चई वठी ॾे फलाणी चई वठी ॾे इहा कोई महीने में ई कुतरे वेंदसि किरोड़ खे मासी भला कहिड़ो पहिरियों दफ़ो पावली हिन सां अंगल कयो आहे गुरबत में बि अधे मावालीअ खां पावली फरमाइशूं पूरियूं कराईंदी हुई हींअर दादी पावलीअ जी अलाह ॿुधी आहे भला जे मुड़ुसु पंहिंजी ज़ाल खे वठी ॾिए थो त तूं छो थी सड़ी मां कोन थी सड़ां पई कोन थी सड़ां कहिड़ी माउ आहे जेके बचा ख़ुशि हुजनि त सड़ंदी कुझु ख़ुदा तरसी कर चएसि छोकिरीअ खे त हथु हल्को रखे ईअं न त वरी पिनियूं टुकुर बि न लभेनि वरी वते कुल्फियूं खपाईंदो कोन थी ख़र्च कराएसि अञा घोबाटे जी जेकॾहिं मिल्कियत ख़र्च करे हा न त पोइ तूं वञी कोर्टनि जा दर खड़काई हा मासी तूं ई थधी थी अम्मा खे छॾ अम्मा सुभाणे वेंदी वञी पावलीअ खे सम्झाईंदी पावली कंहिंजी कान ॿुधंदी आहे वरी बि मां सुभाणे वेंदीसांसि ऐं सम्झाईंदीसांसि अलाह कंदो सम्झ अची वेंदसि ओ बड़े सच चवणो आहे पंहिंजा जुंडा पठाइण मां तोबह कई जीअं वणेव तीअं हो खॾ हो कूह जिथे वणेव ताथे वञी किरो चाची मासी सुरीली तुंहिंजे न्याणे मवालिया मूंखे इहा उमेद कान हुई हा सॼी ज़िंदगी में हुनजो ख़्यालु रखियो हुन वरी ॿुधी चङे मुड़ुस खे धकियो आहे मवालीअ खे पटियूं पढ़ाइण वारी इहा सेठाणी मुंहिंजी भेण पावली आहे पावलीअ खे वॾो शौक़ु आहे वॾेरी थियण जो शाम वञा थी ने पावली ॾे तबड़ा टिक ॾे थी अचांसि पुछांसि सही त लालू जे पोयां छो पई अम्मा तूं हिते हुज मां पाणे शाम जो वञी पावलीअ खे सम्झाईंदसि त पा जेतिरो वज़न अथई सैर थियण जी कोशिशि न कर अम्मा पावली हाणे उहा पावली न थई दौलत जे नशे में सभु रिश्ता विसारे वेठी अथई मता विझे जूंडनि में हथ अम्मा मूंखे जूंडनि में हथ विझंदी छो मुंहिंजा हथ कटियल आहिनि छा मां बि हितां वठी राक वांगुरु खणी हणांसि ओ चाची मासी सुरीली लालीअ खे पाण सां गॾु न वठी अचे भई भेनरूं पाण में विड़ी पयूं न छॾाइण में तुंहिंजा छॾंद भॼी पंध पव बराबरि मुंहिंजे गाॾे में लॻंदी आहे अबाई लालू मूंखे सोना ॾंद विझराए ॾे या मूंसां पर तोखे सोना ॾंद विझराया तुंहिंजे वात में चरी थी जा अबा मां वञी पावली खे चवां थी त पंहिंजे मुड़ुस खे सम्झाए छो पराए ॾेटनि ते अची छितो थियो आहे कुतो केॾो बि छितो थिए पर मालिकनि जो दर सुञाणींदो आहे अने मवाली सां केॾियूं चङाई कयूं पोइ बि नथो सम्झे हा लॻे थो मूंखे मवाली खे पुरचाइणा पवंदा सिंगुल न टपल तॾहिं दिमाग़ ठिकाणे ईंदुसि अम्मा हूअ बि पावली असां ते सड़ंदी हुई हाणे मिल्कत हथ आई अथसि हाणे त मथो फिरंदसि न मुंहिंजो मतिलबु आहे त मखोल त थींदसि न मखोल छा मवाली खे बद मखोल थियो आहे मूंखे इहा उमेद ई कान्हे त मवाली मुंहिंजे चंग मुड़ुस जी कुर्सीअ खे चक हणंदो मां वञां थी सम्झाइण जेकॾहिं सम्झा त ठीकु आहे न त हटजाइनि डबल बुर्श डबल छा ट्रिपल हणंदो मां पावली ओ पावली आई घर में जा अद्दी मां पावली आहियां मां लूका न आहियां जो घर में कोन हूंदसि पावली मुंहिंजे चवण जो इहो त मक़सदु कोन हो जो तूं अजायो चिड़ी पई चिड़ा न त छा कयां माण्हू खे को ॻाल्हाइण जो ढंग हूंदो आहे तुंहिंजे मुंह में जेको अचे थो तूं चई थी छॾी पावली साहिबा पैसे अचण खां पोइ एतिरी शोबाज़ी न कर मूं भला तोखे चयो छा जो ॻाल्हि मां खणी ॻाल्हाइणो कयो अथई जेकॾहिं एतिरी अकुल वारी आहीं न पोइ सम्झाए पंहिंजे मुड़ुस मवालीअ खे संभाले हिकिड़ी ज़ाल कोन थो सघे हाणे सॼो ॻोठु संभालींदो छो थी ईअं चवी त मवाली पंहिंजी ज़ाल नथो संभाले सघे ॾिस मां बीठी आहियां कहिड़ी ख़राबी आहे मूं में लटो कपिड़ो ज़ेवर हर शइ त आहे मूं वटि सुठनि कपिड़नि पाइण सां माण्हू सुठो न आहे हूंदो माण्हू सुठो तॾहिं हूंदो आहे तॾहिं पूरी तरह इंसान थिए थोरो पैसो आयो अथई त हेॾा तारा निकिरी आया अथई असां त लालो खे इहो पिया सम्झायूं जेतिरो चङी मुड़ुस जो तुंहिंजो हक़ आहे त ओतिरो हक़ अथई मवाली जो बि आहे तुंहिंजे ॻाल्हाइण त मुंहिंजो दिमाग़ ई ख़राबु करे छॾियो आहे छा दाल ऐं छा बिस्मिल्ला मां भेण सम्झी ख़्याल थी कयईं ऐं हीअ फूसड़ी वञे थी मथे ते चढ़ंदी हा फूसड़ी कंहिंखे चई बर्फानी रिछ जी फोटू कापी तूं छो लालू खे असांजे पारे सम्झाईंदी कोन तो खपे तुंहिंजो थोरो हिन ॻोठ जो चङो मुड़ुस मवाली थींदो इहो त सॼी दुनिया ॾिसंदी ऐं मूंखे सॼो ॻोठ वॾेरी चवंदो वॾेरी हा वॾेरी जी वित त ॾिसो सवड़ वारी सुई वॾेरी त मोजड़ी हूंदियूं आहिनि
ऐं नौकराणियूं तो जड़ियूं ठहंदियूं आहिनि। हे ॾिस हथ थी वधई जाई कर न त ॻोठ वारा सुभाणे इहो चवंदा त वॾी भेण खे नंढी भेण धिकारी घर मां कढियो आहे। हा हा इहा हसरत बि पंहिंजी पूरी कर। ॻोठ वारा तोखे हार पाराए तुंहिंजी वाह वाह कनि। बुॾी बि नथी मरी। शुक्र आहे अञा त तूं हिन मुल्क जी मालकियाणी कोन आहीं, न त तूं त कंहिंखे वठी न ॾीं। तो जॾहिं साड़ियूं लॻियूं न त इहो वक़्तु बि पते नाहे जॾहिं हिन मुल्क जी मां मालकियाणी थींदसि। पर तूं छो थी सड़ी? सड़ई मुंहिंजो आङूठो सड़ण वारा मूं वांगे हीअं मचंदा न आहिनि। सड़ण वारा त तो वांगे पचंदा न ॻरंदा आहिनि जीअं तूं सड़ी सुकी वई आहीं। लॾी नथी थी नंढी भेण सां साड़ थी करी ऐं झेड़ा थी करी। मां तोसां झेड़ो करण कोन आई आहियां, मां त तोखे सम्झण आई आहियां। जेको थोरो घणो मिलियो अथव न उहो ठारे खाओ, न त उहो बि विञाए छॾींदव। मां इने पावली जी दिलि ते बेइज़ती करे आई आहियां। हाणे अधो मवाली बि चङो मुर्स थो थिए। वॾो अकुल अथई, छो पावली बेइज़ती कई अथई? अबा मवाली ऐं पावली इहो को चङो कमु कयो आहे। हूअं असुल चङा कमु करे थका आहिनि जो ॻोठ जा चङा मुड़ुस थींदा। चाची मां सुरीली मूंखे हिन ॻाल्हि ते एतिराज़ न आहे त मवाली चङो मुड़ुस थिए। बाक़ी कहिड़ी ॻाल्हि ते एतिराज़ अथई? मूंखे रुॻो ॾुख इहो थो थिए त हिन मवाली खे माण्हू खाई वेंदा आहिनि ॻोठ जा। शुशड़ो आहे चरियो आहे ख़बर ई कान पवंदो हेॾां पुरुष होॾां पुरुष। हा चङो थियण लाइ चङो दिमाग़ हुजणु घुरिजे ऐं मवाली वटि त दिमाग़ ई कोन्हे को। हू वरी पावली ॾिस आसमान ते बि उॾरे, हेठि किरंदी न वहां टंगे रगो कोन भॼंदसि, सॼी भॼी पवंदी। ओ लाली लाली मुंहिंजी मिठड़ी साली पावली खे न चवंजा, उहा ॿार आहे नंढड़ी आहे वीचारी। छाजी ॿार आहे? 24 कलाक रगो झेड़ो झेड़ो अथसि, हर शइ जी ख़बर पवेसि थी। उते ॿार न आहे। लाली हाणे नंढी भेण सां साड़ न कर। लालू मवाली खे सम्झाईंदो ऐं सम्झी वेंदो। खामखा पावली ते तूं कावड़ न कर। पावली सम्झंदी अम्मा कोन सम्झंदी। अञा बि ॾिसजां अधे मवाले खे उबती सुबती सलाहूं ॾींदी। पावली जी इहा ख़्वाहिश आहे त मुंहिंजो मुड़ुसु चङो मुड़ुसु थिए ऐं मां चङी मुड़ुसाणी थियां। हा भली मुड़ुसु थिए पर ॻोठ वारनि सां गॾु पाण खे ॿोड़ाईंदो। पर मूंखे नथो लॻे त मवाली जी ज़ाती ख़्वाहिश त मां ॻोठ जो चङो मुड़ुसु थियां। ज़रूरु कंहिं मछरायो। हा हा अधे मवाली जे कन ई पावली ई भरिया आहिनि। अकेली पावली जो कमु न आहे, शैतान घणा फिरंदा था अथनि। बहरहाल मूं इहो चङनि मुड़ुसनि जो हिकिड़ो कठो घुरायो आहे, हुन में सलाह मसलत कयूं था। ॾिसूं छा थो थिए। ॿुध लालू सेठ धनु साहब ॾे कोन हलंदासीं छा? न न ओॾा त ज़रूरु हलंदासीं। चरी थी जा हयाती ते कहिड़ो एतबार आहे उतो ॾे ठका त प छो ठका ॾींदो? सेठ धनु छा बम खाधो आहे छा? न न ओ चाची मां थी चई हयाती ते कहिड़ो भरोसो। हयाती बि बम मिसल आहे, केॾी महिल ढुप ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।